مجھے عزیز دوستو جی اللہ تبارک و تعالی رمضان المبارک جے کرے 11 مہینن تائیں جنت کے سنگارے تو اہڑے ہی طریقے سے اللہ تبارک و تعالی جنت جے لائے بندن کی جنت کے رستے کے سہل بنائن جے لائے اللہ تبارک و تعالی رمضان المبارک کے عبادتن کی اعمال سے سنگارے والا تاکہ بندن جو جنت میں وجن آسان تھی وجہ سہل بنتی وجہ رستوں میں آسانی تھی وجہ رمضان کے بھی رب سائیں انہوں یعنی عملاً سوری سجایو سنگارو آئے مزین پہ پورو رمضان انہوں عملاً سا سنگارے لاہے خصوصی طور سے ان میں روزے جڑو عظیم عمل اسلام جو ایک اہم رکن ایک اہم فریضو ہے جو اللہ تبارک و تعالی جے جو میری محبوب عمل ہے بندے جے وہ عمل روزو ان میں روزے جی اندر افطاری جو عبادت روزے جی اندر سحری جو عبادت یہ مہینوں نزول قرآن یہ مہینوں نزول قرآن قرآن کی تلاوت کے مہینوں یعنی اللہ تبارک و تعالی مختلف اعمالن سے ان کے سجاؤ وری مختلف قسمن کی نوازشوں میں ان میں ہر افطاری کے وقت میں بخشش جو اعلان ہر افطاری کے وقت میں بخشش جو اعلان بعض روایات کے مطابق 60 لاکھ یا وری 3 لاکھ مانو جی یعنی بخشش جو اعلان صرف افطاری کے وقت میں یہ جو فضیلت یہ جو شان یعنی مزین عمل صرف ان رمضان المبارک کے اندر وہاں کے نفل فرض برابر فرض یہ سب رمضان کی ابتدا کا ہے لیکن رمضان جو آخری اشرو جو کوئی آخری اشرو ہنی رہو آگے یہ وری تمام رمضان جو نچوڑا تمام رمضان جو نچوڑ تمام اعمالن کے رمضان نکڑے یعنی اشرے کے اندر اللہ تعالی جمع کرے ان میں اعتکاف جو عمل جو تمام فضیلت وارو ایک دین جو اعتکاف بندے کے 3 خندق جہنم کا پرے ایک خندق جو فاصلو زمین کی واسطہ کیوں فضیلت ہے یعنی آخری اشرے کے اللہ تبارک و تعالی وری اعمالن سے زیادہ مزین کیا ہوا ہے ان میں انہاں اعمال وزیر جائے خود اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کے بارے میں ہوا امی عائشہ صدیقہ رضی اللہ تعالی عنہا فرمائے تھی جب رمضان جو آخری اشرہ داخل تھیندو ہو اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم جاہے 3 طرز عمل ہوندا ہوا 3 اعمالن میں شدت ایندو ہو رات جی پوری رات جی جاگ یا زندہ ماہتے مراد جاگن پوری رات جاگن اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم جو انہیں اشرے کے اندر یعنی معمول ہو دو پانچ خاندان کے جگائے 5 جاگیدہ ہوا لیکن آخری اشرے کے اندر اللہ رسول صلی اللہ علیہ وسلم پانچ یعنی خاندان پانچ اہل و عیال یعنی پانچ گھر والوں کے بھی ان یعنی رات جی ان رات میں جاگن کی ترغیب جگائیدہ ہوا پانچ کمر کسیندہ ہوا یعنی پانچ پان کے یعنی تیار رکھندہ ہوا جی کو پانچ پان کے تیار کرے الرٹ کرے یعنی ان کے اندر عبادت کرتا ہوا درخور کے جو مسلمانوں اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم جو معصوم سا یقین ہوا اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم جے کے اللہ کے رسول معصوم ہیں خطا کا معصوم ہیں لیکن ان کا باوجود بھی اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم ان آخری اشرے کے اندر آرام نہ فرمائیدہ ہوا بسترے تے واپس نہیں ہوتا ہوا ان راتین کے عبادت میں گزاریدہ ہوا اعتکاف کے اندر گزاریدہ ہوا لیکن اساں جو چھا معمولا پورو رمضان ضائع کرے چھڈی پورو رمضان ضائع تھیو دل میں کا بھی تکلیف پورو رمضان ضائع تھیو اساں جے دل میں کا بھی کنहिं قسم جو ګوٺ کائي یہ اساں جی ایمانی غیرت یہ اساں جی ایمانی حمیت ان ایمان سے وری جنت جو پہروں گیٹ بھی اساں سنبھالے ویٹھا جنت جی پہریں گیٹ کے بھی اساں سنبھالے ویٹھا آहियूं थी सघे त صحابہ کے بھی اسی انٹر करायूं سنجو اهڙو ई ذهن بڻجي ويو आहे ایمان اسان جو اهو आहे جو رمضان جا روزہ قضا تھی ويا ایمان اسان جو اهو आहे جو رمضان جا روزہ سریام چھڏينداسي سریام قاضاسي سریام اللہ جی نافرمانی کيوسي بعد میں بھی ان جي اسان چوتا ته جنت جي گيٹ میں پهرون داخل ڪري ڏينداسي ایمان اسان جو یہ حالت اسان جو اهو رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جی عادت مبارک کے رمضان جی پہریں
یعنی اشرے میں آخری اشرے کے اندر واپس بسترے تے نہ ویندا ہوا छा असां थोरो सोचियो आहे अहिड़ो अज़ीम महीनो असांखे मिलियो ऐं असां इन खे ख़ूब ज़ाया कयो हिकिड़ा आहिनि ख़ूब इन में इबादत कंदा आहिनि ख़ूब इन जो फ़ाइदो वठंदा आहिनि ऐं असां ख़ूब इन खे ज़ाया कयो ख़ूब इन खे ज़ाया कयो 23 ॾींहं गुज़री विया 23 ॾींहं ज़ाया थी विया ऐं मुस्लमान खे का तकलीफ़ ई न आहे अल्लाह जी नाफ़रमानी कयूं मुस्लमान खे का तकलीफ़ ई न आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाल ॾिसो था ऐं पंहिंजो हाल मुस्लमान ही बरकत वारो महीनो ही अज़मत वारो महीनो ही शान वारो महीनो अल्लाह हिन खे यानी असां लाइ सींगारियो आहे कि मुस्लमानो ते अमल करे जन्नत जे वञण जा लाइक़ बणिजी वञे तव्हांजे लाइ जन्नत जो रस्तो सहिल बणिजी वञे तव्हांजे लाइ जन्नत जो रस्तो आसान बणिजी वञे एॾा एज़ाज़ अल्लाह ताला ॿियनि उम्मतनि जे मथां न कया आहिनि अहिड़ा एज़ाज़ अहिड़ा इनाम अल्लाह ताला बाक़ी उम्मतनि ते न कया सिर्फ़ु उम्मत मुहम्मद ते अल्लाह ताला अहिड़ा इनाम अल्लाह ताला सिर्फ़ु उम्मत मुहम्मदी खे ॾिनो बाक़ी तव्हां उम्मतियुनि जे हालातनि खे पढ़ो बाक़ी उम्मतियुनि जे हालातनि खे पढ़ो 80 साल इबादत कंदा हुआ छिंभ जेतिरी बि नाफ़रमानी न कंदा हुआ छिंभ जेतिरी अलॻि झपक जेको अलॻि छिंभ जेकॾहिं जेको असांजो अखियुनि जो पुतियूं जेको हिलनि थो न केतिरनि मिंट में केतिरा दफ़ा हिलनि था कोन कजो ही केतिरो दफ़ा हिलनि था हिकु जांच असां हिनखे रोके सघूं था न इम्पॉसिबल आहे त इन्हनि हिकु यानी अखि छिप जेतिरी बि एतिरी बि यानी अल्लाह जी नाफ़रमानी न कयो असांजे मथां एतिरा एहसान जो अल्लाह तबारक व तआला हिन हिकिड़े महीने जे दामन में अल्लाह ताला एतिरा अमाल रखिया आहिनि जो असां सिर्फ़ु हिन हिकिड़े महीने में अमाल कयूं ऐं बाक़ी उम्मतूं 1000 महीननि 1000 ॾींहंनि ताईं 1000 रातियुनि ताईं इबादतूं कनि लेकिन उन्हनि जी असांजो उन्हनि खां वधीक थी वेंदो आहे इन जे करे हिन शइ खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अव्वलहु रहमतुन औसतहु मग़फ़िरतुन आख़िरहु इत्क़ुन बिल्लाह पहिरों अशरो मुस्लिम तव्हांजे लाइ रहमत आहे सेकंड अशरो तव्हां लाइ मग़फ़िरत आहे ऐं लास्ट अशरो आहे इत्क़ुन मिनन्नार जहन्नम खां आज़ादी जो अशरो जहन्नम खां निजात जो अशरो जहन्नम खां छुटकारे जो अशरो ऐं हिन राति जे हिन आख़िरी अशरे जे अंदरि अल्लाह ताला बाक़ी अमाल जेके रमज़ान जे इब्तिदा खां हलनि था मिटंदा अचनि था वरी हिनखे अल्लाह ताला वरी मुज़य्यन अञा ज़्यादा कयो आहे हिन शइ में हिन में इख़्तिलाफ़ आयो ऐं हिन रातियुनि जे अंदरि अल्लाह तबारक व तआला खे अल्लाह ताला लैलतुल क़द्र खे पोशीदा हिन आख़िरी अशरे जे अंदरि अल्लाह ताला लैलतुल क़द्र खे पोशीदा कयो आहे ऐं लैलतुल क़द्र छा आहे जंहिंजे बारे में अल्लाह पंहिंजे क़ुर में फरमाए थो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका ये आयत में भेजा था पढ़ें तो कहीं ये आयत अक्सर बुधो हूंदो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका ये असा अल्लाह ताला फरमाए तो असा इन कुरान के बरकत वाले रात में नाज़िल कयो केड़ा रात में असा इनके नाज़िल कयो बरकत वाले रात में नाज़िल कयो भेजा ते फरमाई इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र के वो रात केड़ो आहे जे में असा कुरान के नाज़िल कयो वो रात आहे क़द्र जो वो रात छा जो क़द्र जो तमा अदराका मा लैलतुल क़द्र तव्हां खे कहिड़ी मालूम कि लैलतुल क़द्र छा आहे इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका इहो रात बरकत वारो भेजा ते फरमाई वरी अल्लाह फरमायो जे रात में असां क़ुरान के नाज़िल कयो उहो रात क़द्र वारो रात आहे ऐं तव्हां खे छा ख़बर उहो क़द्र जी रात छा आहे लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर ही लैलतुल क़द्र जंहिं में असां क़ुरान के नाज़िल कयो ही लैलतुल क़द्र जंहिं में असां हिन क़ुरान जी नुज़ूल जो आगाज़ कयो या हिन खे मुकम्मल तौर सां आसमानी दुनिया ते असां लाथो इन क़ुरान वारी नुज़ूल वारी रात अल्लाह फरमाए थो असां हिनखे एतिरो त शान ॾिनो एतिरो त अज़मत ॾिनो एतिरो त ऊचा मर्तबो ॾिनो हिकु त हिन जो नालो क़द्र बणिजी वियो ॿियो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर कि लैलतुल क़द्र वारी रात उहा हज़ारी महीननि खां अफ़ज़ल रात आहे हज़ारी महीना ज़रा गौर कजो मुस्लमानों हिन महीने के अल्लाह हज़ारी इन रात के अल्लाह ताला हज़ारी महीने का अफ़ज़ल कयो इन रात के अल्लाह हज़ारी महीननि का अफ़ज़ल कयो आहे ऐं हिन महीने के अल्लाह तमाम महीननि जो सरदार बणायो हिन महीने के अल्लाह तमाम महीननि जो सरदार बणायो हिन रात के अल्लाह तमाम रातियुनि जो सरदार बणायो तमाम महीननि जो सरदार लैलतुल क़द्र रमज़ान तमाम रातियुनि जो सरदार लैलतुल क़द्र छो शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान रमज़ान के भी शान क़ुरान जे करे लैलतुल क़द्र के शान क़ुरान जे करे रमज़ान के मर्तबो मिलियो क़ुरान जे करे लैलतुल क़द्र के मर्तबो मिलियो क़ुरान जे करे
ॾिसो क़ुरान जंहिं रात में नाज़िल थियो उनखे अल्लाह शब क़द्र बणायो, जंहिं महीने में नाज़िल थियो उहो महीनो तमामु महीननि जो सरदार बणिजी वियो। ज़रा गौर कजो, जंहिं महीने में क़ुरान नाज़िल थिए उहो महीनो क़ुरान उहो महीनो महीननि जो सरदार बणिजी वञे, जंहिं रात में नाज़िल थिए उहो रात तमामु रातियुनि जो सरदार बणिजी वञे। हीउ क़ुरान जो शान आहे, जो क़ुरान जे शान जे करे अल्लाह रमज़ान खे बि क़द्र ॾिनो, अल्लाह लैलतुल क़द्र खे बि क़द्र ॾिनो, लैलतुल क़द्र जो बि शान आला थियो। ज़रा गौर कजो मुस्लमानो, ज़रा सम्झण जी कोशिशि कजो, तव्हांखे इहो सभु सम्झ में आयो? अगरि न आयो आहे त हामिल क़ुरान तव्हांखे सम्झ में न आयो आहे, अगरि न आयो आहे तव्हांखे हाफ़िज़ क़ुरान क़द्र सम्झ में न आयो आहे, अगरि न आयो आहे त तव्हांखे आलिम क़ुरान सम्झ में न आयो आहे। लैलतुल क़द्र खे शान क़ुरान जे करे मिलियो, क़ुरान लैलतुल क़द्र मां क्रॉस कयो त लैलतुल क़द्र वारो शान वारो बणिजी वियो, क़ुरान रमज़ान मां क्रॉस कयो त रमज़ान शान वारो बणिजी वियो। ज़रा गौर कजो, जंहिं सीने में क़ुरान हुजे छा सम्झो उहो सीनो मामूली हूंदो? छा था सम्झो? लैलतुल क़द्र खे शान क़ुरान जे करे, रमज़ान खे मर्तबा क़ुरान जे करे, छा क़ुरान जे सीने में आहे उहो सीनो मामूली आहे? न न न, उहो हामिल क़ुरान, उहो हाफ़िज़ क़ुरान, उहो आमिल क़ुरान, उहो हाफ़िज़ क़ुरान, उनजो शान बि ईअं ई वधी वेंदो आहे जीअं लैलतुल क़द्र जो शान वधी वियो, जीअं रमज़ान जो शान। क़ुरान क़ुरान क़ुरान, ही क़ुरान जी बरकत आहे, ही क़ुरान जो ई रुतबो आहे जो रमज़ान खे बि रुतबो मिलियो त क़ुरान ऐं हिनखे लैलतुल क़द्र खे बि। लैलतुल क़द्र में क़ुरान नाज़िल थियो, लैलतुल क़द्र बरकत वारी रात बणिजी वई, लैलतुल क़द्र हज़ार महीननि खां अफ़ज़ल बणिजी वई। ऐं ज़रा गौर कजो, जंहिं बंदे जे सीने में क़ुरान पंहिंजो बस्तन करे, छा था सम्झो? उहो बंदो वरी मामूली हूंदो, उहो बंदो बि वरी वॾे शान वारो, वॾे रुतबे वारो, वॾे अज़मत वारो हूंदो, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला अल्लाह जो नबी तो फरमाई खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, जेको क़ुरान पढ़े, जेको क़ुरान सिखाए उहो सभिनी खां अफ़ज़ल आहे। ही दुनिया जे अर्ज़ जे मथां जेके बि हूंदा उन सभिनी खां ही क़ुरान वारो बहितर आहे। ऐं वरी हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए थो कि अल्लाह जो रसूल फरमायो कि अबू हुरैरा क़ुरान पढ़ ऐं पढ़ाईंदो रह एसिताईं जो तुंहिंजो मौत थी वञे। जॾहिं तुंहिंजो मौत थी वञे त उन वक़्तु मौत खां बाद में तुंहिंजे क़ब्र जे मथां फ़रिश्ता ईअं पहरो ॾींदा, ईअं तुंहिंजे क़ब्र जे मथां चकर लॻाईंदा जीअं बंदा खाना काबा जो तवाफ़ कनि, जीअं बंदा खाना काबा जो तवाफ़ कंदा आहिनि। तूं क़ुरान पढ़ाईंदो रह जो तुंहिंजो मौत खां बाद में रब्बुल आलमीन प्रोटोकॉल आहे। हीअ दुनिया ऐं दुनिया खां बाद वारी प्रोटोकॉल आहे। अल्लाह आख़िरत में कहिड़ो प्रोटोकॉल ॾींदो? आख़िरत में इहो प्रोटोकॉल ॾींदो। अल्लाह ताला चवंदो कि तूं क़ुरान पढ़ंदो वञ ऐं पढ़ंदो वञ ऐं जन्नत जे दर्जनि ते चढ़ंदो वञ, एसिताईं तुंहिंजो मक़ाम आहे जिते तूं क़ुरान जी लास्ट आख़िरी आयत पढ़ी करे बंदि करी। क़ुरान जे करे सभु क़द्र, हर शइ खे क़द्र कंहिं छाजे करे मिलियो? क़ुरान जे करे। रमज़ान खे क़द्र क़ुरान जे करे, लैलतुल क़द्र खे क़द्र क़ुरान जे करे। ऐं क़ुरान वारो वरी इहो सोचो त उनजो केतिरो मर्तबो हूंदो जो क़ुरान उनजे सीने में आहे, उनजे सीने में क़ुरान करार रखियो, उनजे सीने खे क़ुरान पंहिंजो रहण जो जॻह बनायो। अहिड़े बंदे जो छा मर्तबो ऐं छा शान। तॾहिं अल्लाह हुनखे चवंदो पढ़ंदो वञ, जन्नत जे दर्जनि ते चढ़ंदो वञ ऐं उहो ई तुंहिंजो मक़ाम आहे जिते तूं क़ुरान जो आख़िरी आयत पढ़ी करे बस कर। क़ुरान एॾो अज़ीम, क़ुरान एॾो शान, क़ुरान एॾो बरकत वारो किताब जो अल्लाह जो नबी तो फरमाए जंहिं टाइम ही दुनिया जी तकनीक बि न थियो हो, ज़मीन आसमान जी तकनीक खां अॻु में अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि जे साम्हूं सूरह यासीन ऐं सूरह ताहा जो तिलावत कयो। जवाज़ रिवायत जे अंदर सूरह ताहा जी तिलावत कई। जॾहिं फ़रिश्तनि इहो क़ुरान ॿुधो, फ़रिश्ता चवण लॻा हाय हाय मुबारक हुजे उन उम्मत खे जंहिंखे ही क़ुरान मिलंदो, मुबारक हुजे उन सीननि खे जंहिंमें ही क़ुरान महफ़ूज़ थींदो, मुबारक हुजे उन्हनि खे जेको पंहिंजी लहन पंहिंजे आवाज़ सां हिन क़ुरान जी तिलावत कंदा, मुबारक हुजे उन समातनि खे जेको हिन क़ुरान खे ॿुधंदा। ॾिसो अल्लाह जा फ़रिश्ता उन क़ुरान जे नुज़ूल खां अॻु में, ज़मीन आसमान जी तकलीफ़ खां अॻु में रब्बुल आलमीन हिन क़ुरान जो तिलावत थो करे ऐं फ़रिश्ता मुबारक था ॾियनि हिन उम्मत खे बि मुबारक ऐं क़ुरान वारनि खे मुबारक, ॿुधंदड़नि खे मुबारक ऐं पढ़ंदड़नि खे मुबारक। तो मुसलमानो ये अज़ीम किताब इन जो नुज़ूल जई करे अल्लाह ताला लैलतुल क़द्र इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह फरमाए तो लैलतुल क़द्र उहो आहे जेको हज़ारी महीननि खां अफ़ज़ल आहे।
ليلة القدر خير من ألف شهر. اللہ جو رسول فرمائے تو حضرت انس فرمائن تھا رمضان جے مہینے کال میں اللہ جو رسول یعنی اساں کے فرمایا تو کہ اے مومنو ایک اڑو مہینو اچن وارو ہے جے میں ایک رات ہے ہزار مہینن کا عظیم ای بہتر ہے ان کا کو بھی محروم نہ ہوندو ہے سوائے وہ جو بدبخت ہو جائے جو محروم وڈے میں وڈو بدبخت ہے جو ان رات کا محروم رہ جی ونے. لیلۃ القدر خیر من الف شہر. اللہ تعالی ان کے ہزاری مہینن کا افضل بنایو. ہزاری مہینن جو عبادت ایک طرف لیلۃ القدر کی عبادت ایک طرف ہزاری مہینن جا قیام ایک طرف ہزاری مہینن جا تسبیحات ایک طرف لیکن لیلۃ القدر کی قیام و تسبیح جو پنجو مرتبہ جو اللہ فرمائے تو ان کے ہزاری مہینن کا افضل بنائے. لیلۃ القدر خیر من الف شہر تنزل الملائکۃ والروح فیہا باذن ربہم من کل امر. اللہ تبارک و تعالی ان مہینے کے ان رات کے ایترو عظیم بنایو ایترو شان ڈنو ان شان جی وجہ یا ان شان جی انسان مرتبے دے کرے اللہ تبارک و تعالی فرمائے تو ان رات دے اندر تنزل الملائکۃ والروح فیہا جبرائیل امین پنج یعنی فرشتن ساتھین سان گڈ ان رات دے اندر نزول فرمائیندو نزول فرمائیندو. غریب الطالبین کے اندر شیخ عبد القادر جیلانی رحمت اللہ تعالی علیہ اور باقی بزرگن حدیث آندو ہے. ان حدیث کے مطابق شیخ صاحب فرمایا تو حضرت ابن عباس کی روایت اللہ جو نبی صلی اللہ علیہ وسلم فرمائن تھا ان رات کے اندر فرشتہ نزول کردا ہے اور ان فرشتن کے ہاتھ میں جھنڈا ہوندا ہے. انہن جھنڈن کے مسجد اقصی مسجد طور سینہ مسجد الحرام اور مسجد نبوی کے متا کھولے کرے مسجد بیت المقدس کے متا کھولے کرے یہ تمام فرشتہ پورے روح زمین کے اندر پھیلتی ویندا ہیں پکڑتی ویندا ہیں ہر ان گھر میں ہر جگہ میں داخل تھیندا ہیں. جتنے بھی کو بھی قیام میں ہو جائے رکوع میں ہو جائے سجود میں ہو جائے یا وری وہی کرے اللہ کی عبادت میں مصروف ہو جائے تسبیحات میں مصروف ہوندو یہ فرشتہ انہن وٹ ویندا ہیں انہن کے سلام کندا ہیں. بعض روایت کے مطابق انہن سان مسافر بھی کندا ہیں. یہ فرشتہ انہن بندن وٹ ونی کرے تو اللہ جو سلامت اللہ جو رحمت انہن تائیں پہنچائیندا ہیں. یہ رات اڑو عظیم ہے 70,000 فرشتہ جبرائیل امین جی قیادت میں ہی نزول کندا ہیں لہندا ہیں. ہی پوری رات ایک رات صرف چند گھڑیاں جے لینا چند منٹن جے لینا چند وقتن جے لینا تنزل الملائکۃ والروح فیہا باذن ہی جو اذن ہی رب جی اذن رب جی آرڈر رب جی حکم کے مطابق ہی نزول کندا ہیں. سلام ہے تن باذن ربہم من کل امر ہر یعنی اجازت اللہ جی آرڈر کے مطابق ہی لہندا ہیں. سلام ہے حتی مطلع الفجر. ہی یاد رکھو اللہ فرمائے تو ان رات کے معمولی فضیلت نہ ہے چند وقتن کی فضیلت چند منٹن کی فضیلت نہ بلکہ ہی رات مغرب کا وتی یعنی رات جو سج لہن کا بعد میں طلوع فجر تائیں راوس تائیں ہن کے سلامتی یعنی برگزیدہ عظمت شان وارو سلام ہے حتی مطلع الفجر تاکہ طلوع فجر تھی ویندو ہے طلوع فجر تائیں رات سلامتی رحمت کیڑو فضیلت ہے. یہ سب چاہتا ہے وری بھی یاد رکھو قرآن ذکر قرآن کی نزول ذکر ان رات کے ایتر فضیلت ہے. ان رات کے رمضان جب آخری اشری کے اندر کوشش رکھے ہاں سوچن جو مقام ہے ایڈو برکت وارو ایڈو شان وارو بات رب ان کے مخفی چکے ہوا ان کے پوچھے چکے ہوا. یاد رکھو مسلمان ایترو کسا تائیں علم پہتو کہ ہی رات آخری اشری میں وری آخری اشری جے 21 راتن میں 21 23 25 27 یہ 5 رات ان میں جن تو سوچیندو رب العالمین بندن جے متا مہربان کنے کہ اساں سوچوں تا شاید اساں کے رب سائیں ہی معاملو بدائے نہ کرے اساں جے متا اساں سا ناانصافی کیو ہے بلکہ ناانصافی نہ ہے یہ اساں جے متا مہربانی کنے کنے اساں رب جی مہربانین کے ناانصافی سمجھتا جو اساں کما کلائیوں اساں جی عقل محدود رب العالمین جو اساں جی ماضی مستقبل حال جی مغفرت رکھے اساں جی ہر یعنی ادا ہر ایندر لمحن کے اللہ تعالیٰ سمجھے تو کہ مجھے بندے کے کڑن کمن میں یعنی بندے جو فائدہ ہوندو اللہ تعالیٰ ہن رات کے مخفی کیو ایڈو عظیم رات ایڈو شان وارو ایڈو برکت وارو رات وری مخفی وائے چھو یہ سب چھو تھیو. وجہ یہ ہے کہ اللہ تعالیٰ پانچے بندے تے مہربان ہے. اگر ہکڑو رات کے متعین کرے ہا تو کوئی چھا خبر اساما تماما وری کو شخص ان رات میں یعنی کہ مصروفیات میں کہ معاملے میں فاصل ہو جیا ان رات میں جا بھی نہ سکے ہا کو بھی مسئلہ ہو جے ہا کہ مسئلے میں پھانسی وجے ہا بی گال اگر علم بھی ہو جے ہا باوجود علم جی ان رات میں کا خطا کرے ہا
छो जो जेको यानी रात या ॾींहुं जंहिंजी फज़ीलत जेतिरो ज़्यादा हूंदो आहे ओतिरो ई उन जे ख़ता में गुनाह बि ज़्यादा हूंदो। रमज़ान में नेकी जीअं करण में ज़्यादा नेकियूं मिलंदा आहिनि, थोरे नेकी में ईअं थोरे गुनाह में ज़्यादा गुनाह मिलंदा आहिनि। यादि रखिजो, जुमे जे ॾींहं में थोरे नेकी में 70 नेकियूं, हिकु नेकी 70 नेकी जे बराबरि। ज़रा गौर कजो गुनाह केतिरो थींदो। इन जे करे अल्लाह इनखे पोशीदा कयो आहे ताकी मुंहिंजे बंदे खे इहो ख़बर न पवे अॼु लैलतुल क़द्र जी रात आहे या न आहे। मुंहिंजो बंदो अगरि इन जे दौरान ख़ता बि करे त उन जे मथां मां रहम कयां। अल्लाह जी महिरबानी आहे। ऐं ॿियो वरी बंदो इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जी दारो मदार नियत ते आहे। बंदो एकी खे लैलतुल क़द्र सम्झी या सोचे थो यार मां एकी ते फारिग आहियां, मां एकी खे लैलतुल क़द्र करे मां रब्बुल आलमीन जी इबादत थो कयां। इन्नमल अमालु बिन्नियात, अमलनि जो दारो मदार नियत ते आहे। अल्लाह उन जे मोहब्बत ऐं उन जे शौक़ ऐं उन जे उल्फत खे ॾिसी अगरि ही एकी ते इबादत थो करे तॾहिं बि इनखे लैलतुल क़द्र जो सवाब मिले। अगरि जेकॾहिं ही 23 ते इबादत थो करे त इनखे तॾहिं बि लैलतुल क़द्र जो अजर थो मिले। अगरि हे 25 ते इबादत थो करे तॾहिं बि इनखे लैलतुल क़द्र जो सवाब मिलंदो। अगरि जेकॾहिं 27 ते कंदो तॾहिं बि लैलतुल क़द्र जो सवाब मिलंदो। अगरि जेकॾहिं 29 ते कंदो तॾहिं बि लैलतुल क़द्र जो सवाब मिलंदो। जहिड़े रात हिनखे आसान लॻे, हिनखे सहूलियत लॻे, हिनखे सहल लॻे, हिनखे यानी फरागत मिले, जंहिं बि रात में इन 5 रातनि मां ऐं किन रिवायतनि जे अंदरि जो कधी बि शामिल आहे हिन 10 रातनि मां कंहिं बि हिकिड़े रात में जेकॾहिं चए त अॼु मां पंहिंजे रब जी बारगाह में इबादत कंदुसि ऐं ही क़द्र जी रात सम्झी करे इबादत कंदो, अल्लाह ताला उनखे उन रात में क़द्र जो ई अजर, लैलतुल क़द्र वारो अजर, 1000 महीननि वारो अजर इनखे उन रात ते अल्लाह ताला महिरबान। अगरि जेकॾहिं मोईअ हिकिड़ो मुतयन करिया असां मां कोई रात में जागी न सघिया, हाणे 5 रातूं मिलियल आहिनि, कंहिं बि रात खे तव्हां लैलतुल क़द्र सम्झी करे ॾियो। ऐं वरी ॿियो मज़ो इहो आहे कि अगरि हिकिड़ो बंदो इहे 5 ई रात जागे, 5 ई रात इन यानी इन मामले में अटकल रहे त मथां हे लैलतुल क़द्र जी, 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 हे लैलतुल क़द्र जी, इनखे इनखे यानी पंहिंजे ज़हन में रखी करे हर रात में इबादत करे। हाणे हर रात जी इबादत जो सवाब केतिरो आहे? लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, 1000 रातनि खां अफ़ज़ल। 5 रातनि में जागियो, घणा सालनि जो, घणा महीननि जो, 5000 महीननि खां बि ज़्यादा हिनखे अजर मिलियो। हर रात जो 1000 महीननि जी इबादत जो सवाब हर रात जो, छो जो ही सम्झे थो मथां हे लैलतुल क़द्र आहे, हे लैलतुल क़द्र। हाणे रात हिकु जंहिंजो ऐलान क़ुरान में हिकिड़े रात जे बारे में आहे, लेकिन बंदे ते महिरबानी जो बंदो जंहिं बि रात में जागे उनखे 1000 रातनि 1000 महीननि जो सवाब मिले। ऐं इन जे करे हाणे 5 रातनि में जागण जे करे 5000 महीननि खां बि अफ़ज़ल वधीक इबादत जो सवाब अगरि जे 10 रातनि में इबादत करे त 10 रातनि खां बि 10,000 सालनि खां बि वधीक महीने, 10,000 महीननि खां बि वधीक इबादत जो सवाब हिनखे मिलंदो। हीअ त रब जो असांजे मथां अहसान ऐं अतियो आहे जो अल्लाह ताला लैलतुल क़द्र खे ख़ुफ़िया रखियो, जो लैलतुल क़द्र खे अल्लाह ताला ख़ुफ़िया रखियो आहे। हीअ एॾो अज़ीम रात, एॾो शान वारो रात, हीअ एॾो बरकत वारो रात रब्बुल आलमीन सिर्फ़ु इन उम्मत खे अता कयो, बाक़ी उम्मतनि खे न। हीअ उम्मत जे मथां महिरबानी जो रब्बुल आलमीन लैलतुल क़द्र सिर्फ़ु इन उम्मत खे ॾिनो, उम्मत मुहम्मदीअ खे ॾिनो। अल्लाह ताला बंदनि जे मथां रहम फरमायो, छो जो ॿिया उहे हुआ जंहिंखे उमिरि मिलिया, के 100 साल, के 200 साल, के 900 साल, उन्हनि खे उमिरि मिलियो ऐं उन्हनि उमिरनि जे अंदरि हुननि 100 साल इबादतूं कयो, 200 साल बि अल्लाह जी नाफ़रमानी न कयो। ऐं हिन उम्मत खे एज़ाज़ मिलियो आहे कि हिन उम्मत खे उहे इनाम मिलिया आहिनि जंहिं इनामनि, जंहिं एज़ाज़नि खे अगरि ही अपनाए ही उन्हनि जी उमिरनि जे इबादतनि खे बि क़यास करे, 100 साल जी इबादतनि खे बि क़यास करे, 80 महीननि जी इबादतनि खे बि क़यास करे। हीअ एॾो अज़ीम रात अल्लाह जो नबी तो फरमाए मन काम लैलतुल क़द्र ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जेको लैलतुल क़द्र जी रात में अल्लाह ताला जो इबादत थो करे, ईमान एहतिसाब पंहिंजे नफ़्स जी ख़ुशी ऐं अल्लाह ताला जी इता ईमान रखी करे अगरि इबादत थो करे मा तक़द्दम मिन ज़ंबि, अल्लाह ताला उनजे तमामु ख़ताउनि खे माफ़, अल्लाह ताला तमामु ख़ताउनि खे माफ़ कंदो। हीअ क़द्र जी हिकिड़ी माना शान वारो, क़द्र जी ॿी माना तक़दीर वारो, तक़दीर लिखण वारो रात, तक़दीर खे बंदन रात, यानी क़द्र वारो यानी रात जे रात बंदन जा अमाल, बंदन जी तक़दीर खे लिखियो वेंदो आहे, फ़रिश्तनि जे हवाले कयो वेंदो आहे। इन जे करे इन खे क़द्र बि चयो वेंदो आहे। ॿी तफ़सीर क़द्र शान वारो, अज़मत वारो आहे। इन जे करे हिन रात में जागी करे पंहिंजे रब खां ख़ूब दुआऊं घुरो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़रा गौर कजो मुस्लमान, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आदत मुबारक हूंदो हो कि जॾहिं बि आप पाण फ़र्ज़ पढ़ंदा हुआ, सुन्नत नवाफ़िल पंहिंजनि घरनि में पढ़ंदा हुआ, पंहिंजे घर जे अंदरि पढ़ंदा हुआ, लेकिन मस्जिद में निकिरी इबादत ऐं सुन्नत गैर मुक़द्दस जी इबादत अल्लाह जे रसूल कॾहिं बि न कंदा हुआ। लेकिन रमज़ान जे हिन आख़िरी अशरे जे अंदरि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि
इन रात जे करे, इन रात जी अज़मत जे करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में अची करे इतिकाफ़ कंदा। इतिकाफ़ बि छाले कंदा हुआ? लैलतुल क़द्र जे करे। जो हिकु रिवायत जे अंदरि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे यानी इतिकाफ़ वारी जॻह खां ॿाहिरि निकिता ऐं चयऊं त लैलतुल क़द्र जो नुज़ूल मूंखे ॿुधायो वियो हो, लेकिन तव्हांजे कुझु हक़ाक़नि जे करे अल्लाह ताला हिन खे दुबारा कयो आहे। छो जो हिन में हिकमत पोशीदा हो, अल्लाह ताला ने हिकमत जे करे हिन खे दुबारा पोशीदा कयो आहे। त ही रात एॾो अज़ीम ऐं शान वारो महीनो। अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे ॿुधायो कि ए आयशा, जॾहिं तोखे ख़बर पइजी वञे तोखे लैलतुल क़द्र मिली वञे त ही दुआ घुरिजे, अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी। ए अल्लाह, तू माफ़ करण वारो महिरबान आहीं, तू असांखे माफ़ फरमा। हिन रात जे अंदरि ही रात जॾहिं तव्हांखे मिले त हिन रात में रब्बुल आलमीन खां अफ़्व दरगुज़र जी दुआ कंदा। त हेॾो शान वारो, हेॾो अज़मत वारो महीनो। बाक़ी रही ॻाल्हि इहा त ही सतावी आहे कि इहो उलमा जो जमहूर जो इतफ़ाक़ आहे या इन ते इतफ़ाक़ न आहे, लेकिन कुझु अक़वाल आहिनि, उन अक़वाल जे करे हिन रात खे 27 ते मुअय्यन कयो वियो आहे। इहा उम्मत जे उलमा जो पंहिंजो यानी हिकिड़ो क़यास आहे, जीअं हज़रत इब्न अब्बास जो क़यास आहे, जो हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था अल्लाह ताला क़ुरान में हर शइ में 7 जो ज़िक्र कयो आहे, मूंखे लॻे थो ही 27 आहे। ऐं इन खां अलावा इन उलमान लैलतुल क़द्र जे अल्फाज़नि ऐं उन जे यानी लफ़्ज़ जे तस्करे जे 3 दफ़ा ज़िक्र ऐं 9 हरफ़नि ते गौर कयो आहे त उलमा फरमायो आहे इन मां लॻे थो त ही 27 जी रात आहे। पर जेकॾहिं को 27 खे मुतयन करे आम तरीक़े सां जेकॾहिं इन खे बि लैलतुल क़द्र सम्झी करे इबादत करो, रब्बुल आलमीन पूरो तही मां महिरबान आहे। त इन रात रमज़ान जो आख़िरी अशरो, या आख़िरी अशरो असां लाइ रहमत ऐं अशरो आहे। इन अशरे में ख़ूब अल्लाह जी इबादत कयो। जेतिरा ग़लती थिया, जेतिरियूं ग़िफ़लतूं थियूं, मुस्लमानो ग़िफ़लत खे छॾे करे ही चंद ॾींहं असांखे मिलिया आहिनि, इन्हनि में रब जी ख़ूब इबादत कई ताकि असांजो रब असां खां राज़ी थी वञे ऐं आइंदा ज़िंदगी खे तब्दील करण जी कोशिशि कयूं। बेनिमाज़ी आहियूं, निमाज़ पढ़ण जो पको इरादो कयूं। बेनिमाज़ी आहियूं, निमाज़ पढ़ण जो पको इरादो कयूं। नाफ़रमान आहियूं, फरमा बरदारी जो पको इरादो कयूं। ही रमज़ान असांखे तॾहिं त मिलियो आहे ताकि मथां को ईअं ना उमेद थी करे चवे यार मां एतिरा ख़तोकार, मां एतिरो गुनहगार, एतिरो यानी मूंखां एतिरो ख़तमु थिया, एतिरियूं निमाज़ूं कदा थिया, हाणे छा थींदो? भला हाणे जेकॾहिं बख़्शिश त हुए न आहे, छो न गुनाहनि में रहूं? अल्लाह ही रमज़ान इन जे करे ॾिनो आहे ताकि बंदा रुजू करे वापसि अचे। तॾहिं अल्लाह जे नबी त फरमाए अगरि अल्लाह ताला खे हिन उम्मत खे जहन्नम में साड़ो हुजे हा कि रमज़ान न ॾे हा, रमज़ान ॾेई करे अल्लाह ताला हिन उम्मत खे जन्नत में दाख़िल करणु चाहे। लेकिन हीअ उम्मत सम्झे, हीअ उम्मत पंहिंजी फज़ीलत खे नथो सम्झे, हिन उम्मत खे पंहिंजे शान मर्तबे जो ख़बर न आहे। हिन जे करे ही चंद ॾींहं मिलिया आहिनि, अल्लाह ताला जो ख़ूब इबादत कयो, आइंदा ख़ताउनि खां तौबा कयो ऐं निमाज़नि जी पढ़ण जी कोशिशि कयो। इन खां अलावा कुझु ॿिया ॻाल्हियूं त बाज़ माण्हू जॾहिं बि रमज़ान जो आख़िरी अशरो ऐं आख़िरी जुमो ईंदो आहे त फेसबुक जे ज़रिए ऐं सोशल मीडिया जे ज़रिए आम मैसेजनि जे ज़रिए माण्हुनि खे हिकिड़ो हदीस मोकिलींदा आहिनि। हदीस छा आहे कि भाई हिन यानी आख़िरी जुमे में हिन तरीक़े सां तव्हां निमाज़ पढ़ंदो, इन निमाज़ जे पढ़ण सां तव्हांजा ख़तम यानी तव्हांजा बाक़ी निमाज़ जेके क़ज़ा निमाज़ आहिनि उहे सभु अदा थींदा। हिकिड़ो निमाज़ पढ़ंदो, इन तरीक़े सां पढ़ंदो, सभु निमाज़ अदा थींदा। यादि रखो मुस्लमानो, इहो पूरो जो पूरो हदीस अगरि आहे त इहो मौज़ू आहे, मन ग़लत आहे। अहिड़ी का बि हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही ऐं हसन ऐं उन खां अलावा ज़ईफ़ रिवायतुनि में बि मौजूदु न आहे। जेको बि रिवायत पेश थो कयो वञे इहो मौज़ू आहे, मन ग़लत आहे। यादि रखो जेके बि निमाज़ूं क़ज़ाए उमिरी जे को बि निमाज़ न आहे जो हिकिड़ो निमाज़ माण्हू पढ़े सभु निमाज़ूं था थियनि। अगरि तव्हांखे कोई अहिड़ो हदीस मिली वञे त फैलायो न, जल्द मुक्ति बणिजी करे सॼो महीनो रमज़ान में रोज़ा न रखंदा, वरी इन हदीस खे ईअं फैलाईंदा जो सैकड़नि में हदीस एतिरो वायरल करे छॾींदा जो ख़बर ई न पवंदो। पाकिस्तान जा 22 करोड़ माण्हुनि ताईं पहुची वेंदो, लेकिन दुनिया जे 70 अरब इंसाननि ताईं पहुची वेंदो। मुस्लमान पंहिंजी जात 70 अरब वारी पाकिस्तानी तेज़ आहिनि। मुंहिंजे ख़्याल में अगरि जेकॾहिं ही बिल्ली जेको अल जज़ाइर वारे जेको इमाम जे पुले ते चढ़ियो आहे, अगरि ही बिल्ली पाकिस्तान में हुजे न, पाकिस्तानी हिन जो नस्ल बि तलाश करे असांखे ॿुधाए न त हीअ अबू हुरैरा जो बिल्ली वारे नस्ल मां आहे। ही पाकिस्तानी एतिरा तेज़ आहिनि, सिर्फ़ु इन्हनि खे पंहिंजा व्यूज़ खपनि। ही तव्हांजा असांजा ख़ैर ख़्वाह न आहिनि। यादि रखो सोशल मीडिया ते 99% कूड़ अथव, चाहे दीन जे नाले सां अचे चाहे दुनिया जे नाले सां अचे, 99% में बकवास आहे। बाक़ी सॼो में फेक कूड़ थो हले। इहो बिल्ली बि हले अबू हुरैरा जे ख़ानदान सां खे मिलाए छॾे न, अहिड़ा वटि रिवायतूं छा पेश कंदा, अल्लाह ख़ैर कंदा। बहरहाल त हिन जे करे इन्हनि शयुनि खां बचो। अहिड़ा रिवायतूं इन्हनि रिवायतुनि खे पंहिंजे उलमा सां चेक करायो, अगरि अचनि जंहिंमें तव्हांजो दिमाग़ थोरो यानी टच करे त हुनखे उलमा वटि पेश कयो कि भई हीअ हदीस पेश पियो कयो वञे, छा हीअ सच या हीअ हदीस क़ुर ऐं सुन्नत सां टकराए थो न टकराए? छो जो के हदीस इन में अची वञनि था त क़ुर ऐं सुन्नत सां टकराइनि था। हाणे हीअ हदीस तव्हां आम तरीक़े सां सम्झो था त हीअ सुन्नत सां टकराए थो, क़ुर सां टकराए थो। यादि रखो अहले सुन्नत
जो की दुआ है कि को भी नमाज जेको फर्ज नमाज जेको बंदो मानू छॾे